नाज़रीन, सीता रोड शहर जा रहवासी इन जदीद दौर में भी मिठे पानी का महरूम बनियल आहिनि। वाटर सप्लाई स्कीम न हुजण सबब शहरी खारो पानी वापराइण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे राजा एन चना। 80,000 खां वधीक आबादी रखंदड़ हिक तालके जी हैसियत रखंदड़ शहर सीता रोड जेको केतिरनि बुनियादी सहूलियतुनि खां वाजियल आहे, हिन जदीद दौर में भी हिन शहर जा रहवासी पीअण जे साफ़ ऐं मिठे पाणी जे लाइ तमामु घणियुनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। कॾहिं गॾे गाॾे वारनि खां 20 रुपयनि में गाॾी वठण ते मजबूर आहिनि त कॾहिं रिक्शनि ऐं मोटरसाइकिलुनि ते पाण मुरादू पाणी भरण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां शहरियुनि आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त जेको 8 वार्डनि ते मुश्तमिल आहे, पाणी जो वॾो बुरान आहे ऐं मुसलसिल असां बि कंप्लेनूं कयूं आहिनि, पर थिए ईअं थो जो राति जो 2-3 को मोटर कलाक बि हले थो जेको वार्डनि ते पाणी कोन थो पहुचे, न छुरियो थो पाणी पहुचे, न जेको मिठो पाणी आहे। माण्हू ॾाढा वीचारा परेशान आहिनि। हिन महिल बि जेका 8 करोड़ जी स्कीम शुरू थी वई आहे, पाणी माण्हुनि खे घर ताईं पहुचणु खपे, उहे माण्हू साॻियो ई गाॾे वारनि खां पाणी वठनि था ऐं पंहिंजो परचेज़ कनि था। में मिठो पाणी कोन थो अचे। गुज़ारिश आहे गवर्नमेंट खे त असांखे मिठो पाणी मुहैया कयो वञे। काफ़ी ॾींहंनि खां टाउन कमेटी न हली सबबि पाणी असांजे वार्डनि ताईं कान थो चढ़े। जंहिं महिल टाउन ॾे एप्लीकेशन मोकिल ओमल चवंदा त असांजो मोटरुनि ते कान थो अचे, बिजली डिम आहे। ख़बर नथी पए त इहो पब्लिक हेल्थ जी न हली आहे या टाउन कमेटी न हली आहे, जो उनजे करे असांजो पाणी घरनि ताईं कान थो पहुचे। कैमरामैन अली रज़ा जावेद सां गॾु राजा एन चना, आवाज़ टीवी न्यूज़ सीता रोड।